नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में खबर ॾींदा हलूं त फरीदाबाद लॻ ॻोठ मथिन अखकडाई जे बॉयज़ प्राइमरी स्कूल जे वैरांडे जी छित जा चापड़ किरी पिया आहिनि, जंहिं सबबि स्कूली ॿारनि में ख़ौफ़ हरास छाइजी वियो। जॾहिं त स्कूल जी छित जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणियल आहे, होॾां ॻोठ मथिन अखकडाई जे रवासिन पीपी अॻवान फ़कीर रुस्तम चांडियो, इरशाद अहमद, नज़ीर अहमद चांडियो, असलम, फिदा हुसैन, राइब चांडियो ऐं स्कूल जे ॿारनि एहतजाज कंदे चयो आहे त काछी जे मथे अखकडाई बॉयज़ प्राइमरी स्कूल जे बिल्डिंग ज़बू हाल बणियल आहे, जंहिं करे स्कूल जी छित जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणियल आहे। हिननि चयो त स्कूल में गुलनि जहिड़ा ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त जदीद दौर में तालीमी इदारे जो मरम्मत कमु नथो करायो वञे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, तालीम जे सूबाई वज़ीर सैयद गनी, सेक्रेटरी तालीम तहत जे चूंडियल नुमाइंदनि पीपी एमपीए अब्दुल अज़ीज़ जुनेजो, एमएनए इरफान लिगारी, डीसी दादू खां घुर कई आहे त मथे अखकडाई जो बॉयज़ प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जो तैमीराती कमु करायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो